हैदराबाद में अवामी तहरीक तरफ़ां सिंध में पानी जी खोट ख़िलाफ़ अलामती बुख हड़ताल कई वई। अवामी तहरीक जे कारकुननि सिंध में पानी जी खोट ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब अॻियां नूर कातियार सभाई डाहिरी ऐं ॿियनि जी अॻवाणी में अलामती बुख हड़ताल करे सख़्त नारेबाज़ी कई। अवामी तहरीक जे अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पंजाब ज़बरदस्ती सिंध जे हिसे जो पाणी चोरी करे रहियो आहे, जंहिं सबब सिंध जी पुछड़ी वारे इलाइक़नि में हज़ारे एकड़ ज़मीन बंजर बणिजी वई आहे। हुननि चयो त सिंध में पाणी जी खोट सबब इंडस डेल्टा मुकमल तौर तबाह थी वई आहे। उन सां गॾु झंगली जीवत खे पिणु नुक़सान रसी रहियो आहे। सिंध जे काछे वारनि इलाइक़नि में पाणी न हुजण सबब माण्हू बि मरण लॻा आहिनि। हुननि चयो त सिंध जी अवाम लाइ पाणी जो मसइलो ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। शरई कानून मूजिब पहिरियां पुछड़ीअ ताईं पाणी पहुचाइबो आहे, पर पंजाब ज़ोर आवरी करे सिंध खे बंजर बणाइण चाहे थी। हुननि चयो त सिंध खे पाणी जो पूरो हिसो न मिलियो त एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं।